चंबड़ में खबर ईंदड़ चंबड़ के गोठ गुलाम हुसैन लेगारी के रहवासन अजू जिमना मुसलमान थी इस्लाम कबूल करे वरतो जंहिं बाद इस्लाम कबूल करण बाद नालो खतीजा रखियो वियो हुआ जेका पंहिंजे मुड़ुस साईं बख्श कासकली सां गॾु साफ़िन वटि पहुची साफ़िन अॻियां ताईंदे चयो त 11 ॾींहं अॻु मूं तालके चंबड़ जे गोठ गुलाम हुसैन लेगारी जे रहवासी साईं बख्श कासकली सां पंहिंजी पसंद ते प्यार जो परणो कयो हुआ जंहिं जे रद्द अमल में मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस ऐं ॾेरनि खिलाफ़ मुख्य अगवा जो कूड़ो केस दाख़िल कराए परेशान करे रहिया आहिनि। हिन चयो त मुंहिंजो ॾाढो राणू कोहली चाचो दायो कोहली रमेश मायो ऐं ॿिया मूंखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि त असां अवां ॿिन्ही खे क़तल करे छॾींदासीं। प्रेमी जोड़े चीफ जस्टिस ऑफ सिंध IG सिंध DI हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त असांजी जान खे ख़तरो आहे। नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी ख़ुशी ऐं सुकून सां गुज़ारे सघूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।